अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां मुंहिंजो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में आयल तमामु दोस्तनि खे भलीकार चवां थो। भलीकार भली किरे आया जी किरे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशा गुलनि जीअं टहिकंदा टुरंदा रहो। दोस्तों, अव्हां सजननि जे लाइ, अव्हां पहिरीं प्यारनि जे लाइ, अव्हां नाज़रीन जे लाइ हिकु बहितरीनु ख़ुशख़बरी। जीअं त हींअर ॿ ड्रामा अचनि पिया, ॿिन्हिनि ड्रामनि जी अनक़रीब रिकॉर्डिंग शुरू थियण वारी आहे, जंहिंजी कास्टिंग मुकमल थी चुकी आहे। हींअर कुझु ड्रामा जी बि कास्ट रहे पई ऐं जेके दोस्त पंहिंजे हिन ड्रामनि में कमु करणु चाहिनि था या उन्हनि खे को शौक़ु आहे त उहे असां सां राबितो करे सघनि था। असां उन्हनि खे ॾींदासीं इन्हनि ई सोप सीरियलनि में हिकु बहितरीनु किरदारु, बहितरीनु कमु ऐं ॾिसंदासीं उन्हनि जी सलाहियत। उन्हनि दोस्तनि खे मदऊ कजे थो जेके दोस्त इन शोबे सां शौक़ु रखनि था। उन्हनि दोस्तनि जे लाइ ख़ुशख़बरी थी हींअर दोस्तो, जीअं त ॿ स्टोरियूं अचनि पियूं नूर ज़ोर साहब जूं पंहिंजा वेरी, ऐं ॿियो आहे रियासत जे नाले सां। केटीएन ते हलंदड़ ही बहितरीनु सोप सीरियल रियासत जे बारे में अव्हांखे ॿुधाईंदो हलां त रियासत जेका स्टोरी आहे इन जी कास्टिंग अञा हले पई, इन जी कास्टिंग मुकमल न कोन थी सघी आहे, जंहिंमें मेन टाइटल में ज़ुल्फ़कार बुर्दी, एस भट्टी ऐं अब्बास गुल ओढाणो, फ़हीम याया भुट्टो ऐं उमेद अली साहब जी का अञा कन्फर्म न थी सघी आहे ॻाल्हि, कच पक में आहे। अञा थी सघे थो उमेद अली साहब कुझु ॻाल्हियुनि जे करे शायदि डायरेक्टर साहब सां नाराज़गियूं आहिनि या कुझु पंहिंजे अंदरूनी जेको आहे उन्हनि जी पंहिंजी कहिड़ी ॻाल्हि हूंदी जंहिंजे करे हू इन में ड्रामे में हींअर अञा ताईं ज़ाहिर कोन थिया आहिनि। ऐं होॾां पंहिंजा वेरी ड्रामे में बि उमेद अली करवड़ साहब कोन्हनि, बाक़ी उन्हनि जी पूरी टीम असगर चौधरी असगर तईम जी, जंहिंमें सतार नोहाणी आहे ऐं इरफ़ान शेख आहे ऐं अहमद अली शेख आहे ऐं हुनखां अलावा ॿी काफ़ी संगत उन में आहे ऐं ॾिसण में आहे। ऐं जेको हींअर रियासत ड्रामो अचे पियो, रियासत ड्रामे में बि सैयद निसार शाह जो बि में ॾिसण में कोन था अचनि। ऐं ॾिसणो इहो आहे त हाणे इन ॿिन्हिनि स्टोरियुनि जो जेको मुक़ाबिलो आहे, जेके स्टोरियूं हींअर हलनि पियूं, हिकु हले पई पंहिंजो केटीएन ते, हिकु ऐं हलण वारी आहे सिंध टीवी ते, पंहिंजा वेरी सिंध टीवी ते हलंदी ऐं रियासत हलंदी केटीएन ते। केटीएन ते हलंदड़ जेका रियासत आहे इहा आहे सियासतदाननि जे मथां हीअ स्टोरी लिखी वई आहे ऐं तमामु बहितरीनु जेके पस मंज़र में हींअर जेके हालात आहिनि असांजे सियासतदाननि जा, उन्हनि जे बारे में स्टोरी लिखी वई आहे ऐं तमामु हिकु बहितरीनु सुलझल ऐं सम्झाणी वारी स्टोरी आहे। मां उमेद कयां थो त फर्ज़ंद मलिक उर्फ़ खजू साहब हिनखे सुहिणे नमूने सां ऐं बहितरीनु नमूने सां फिल्माईंदा, छो त अॻु में जेके सिंध टीवी ते हुननि जी सोप सीरियल हली चुकियूं आहिनि तक़रीबन 300 खां मथे 387 जे लॻभॻि जेका ज़ेर ज़िंदगी जी एपिसोड हली चुका हुया। ऐं हुनखां अलावा ॿियो जेकी सोप सीरियल हुई दुलाब बदकिस्मती सां, ऐं उनजो जेको आहे कुल 87-88 किस्तूं हलियूं ऐं 100 किस्तूं बि कोन थी सघियूं, कुझु मजबूरियुनि तहत, कुझु परेशानियुनि सबबि या कोई अंदरूनी अहिड़ा मामलात हुआ जंहिंजे करे उन सोप सीरियल खे बंदि कयो वियो। ऐं थी सघे थो उन्हनि जी का पंहिंजी रंजिशूं हुजनि, पंहिंजियूं नाराज़गियूं हुजनि, इन हवाले सां जेको आहे उहा सोप सीरियल कंप्लीट न थी सघी। जीअं त पंहिंजा वेरी जेके स्टोरी लिखी हुई आज़म मेंगल ऐं फर्ज़ंद उर्फ़ खजू इन सीरियल खे, इन सोप सीरियल खे डायरेक्ट कनि पिया हैदर छछले साहब, जेके असांजा प्रोग्राम मैनेजर आहिनि सिंध टीवी जा। उन्हनि पहिरियां जेका हामी भरी हुई त इन्हनि खे आज़म मेंगल ऐं फर्ज़ंद मलिक खे ॾींदासीं, पोइ अलाए कहिड़ी ॻाल्हि जे करे अंदरूनी मामलात कहिड़ा हुया जंहिंजे करे उहा स्टोरी चौधरी असगर तहीम खे मिली ऐं उहा सोप सीरियल चौधरी असगर तहीम हींअर
हिन जुमे ताईं जेको आहे इंशाअल्लाह उनजी रिकॉर्डिंग शुरू थी वेंदी, जंहिंजी पूरी कास्टिंग पूरी थी चुकी आहे। त तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, जन जन दोस्तनि अञा ताईं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, उन्हनि दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दी में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं अचण वारी मुंहिंजी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि वटि अचे, अव्हांखे मिले बहितर खां बहितर अपडेट। दोस्तो, हीअ जेका सोप सीरियल आहे जंहिंजा राइटर मां जीअं अॻु में अव्हांखे गुज़ारिश करे चुको आहियां, रियासत जा राइटर आहिनि मोहतरम नूर ज़ोहर साहिबु आहिनि, डायरेक्टर फरज़ंद मलिक उर्फ़ खजू साहिबु आहिनि, ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु सोप सीरियल साबित थींदी जेके सियासतदाननि ते ठाही वई आहे। उमेदु कयां थो त अव्हां ॾिसंदड़ बि हिन खे सुहिणे नमूने त सुठी मोट ॾींदा, ऐं जीअं KTN ते पत्थर दुनिया ऐं ॿिया खोड़ सारा ड्रामा हली चुका आहिनि। ऐं हींअर जेको आहे हीअ पहिरीं डायरेक्शन में आहे, डायरेक्टर आहिनि फरज़ंद मलिक उर्फ़ खजू साहिब जी पहिरीं डायरेक्शन में अचे पई हीअ वॾी सोप सीरियल रियासत। हाणे ॾिसणो इहो आहे त रियासत में जीअं हुननि ज़ेर ज़िंदगी में कामयाबी माणी, छा हीअ रियासत में कामयाबी माणींदा? हा, अगरि हिन में कास्टिंग पावरफुल रही त, जेका कास्टिंग पावरफुल रहंदी, में अदाकार पावरफुल रहंदा ऐं स्टोरी में जान हूंदी, दम हूंदो, त इंशाअल्लाह अज़ीम हीअ बि जेको आहे कहाणी 100 एपिसोड खां मथे वञी सघे थी, ऐं 200, 300, 500, 1000 बि थी सघे थी एपिसोड। पर ॻाल्हि करणी इहा आहे त छा फरज़ंद मलिक उर्फ़ खजू साहिबु हिन खे उन नमूने सां, उन तरीक़े सां फिल्माए वेंदा, उनजी रिकॉर्डिंग करे वेंदा? जी हाँ, छो न कंदा, छो त हीअ बि डायरेक्टर आहिनि, मनाया डायरेक्टर आहिनि, नौजवान डायरेक्टर आहिनि ऐं महिनती जफ़ाकशी डायरेक्टर आहिनि। ॿीहरनि ड्रामनि जी इंशाअल्लाह हींअर उथंदे जेका कास्टिंग ॿुधाई आहे फेसबुक ते, सोशल मीडिया ते शेयर कनि पिया, कास्टिंग जे हवाले सां रिमशा शहज़ादी, नसरीन नाज़, लाइबा बलोच, नाइला बाबू ऐं हुनखां अलावा शमीम शेख ऐं ॿियूं खोड़ सारो अदाकारूं अञा अचनि पियूं। इहा कास्टिंग मुकमल न थी आहे, जंहिंमें मीर शहीद सूबेदार बि हिननि जे सोप सीरियल में कमु करे पियो। ऐं हुनखां अलावा बाक़ी जेके सपोर्ट कैरेक्टर में जेके उनजी पंहिंजी टीम आहे, जीअं त इम्तियाज़ बोज़दार साहिबु, यासीन बोज़दार साहिबु, ऐं इहा पूरी टीम जेके शफ़ीक लुंड साहिबु, इहे बि हिन जी टीम में आहिनि। इंशाअल्लाह तमामु हीअ जेका कास्टिंग जीअं कंप्लीट थी वेंदी, तक़रीबन 10 सितंबर ताईं इंशाअल्लाह हिन जी बि रिकॉर्डिंग शुरू थी वेंदी। ऐं ॾिसंदड़ अव्हां आहियो ऐं अव्हां हिन खे सुठी मोट ॾींदव या न ॾींदव, इहो अव्हां ते ई डिपेंड करे थो। इंशाअल्लाह अव्हां दोस्तनि खे हीअ पसंदि ईंदी, ऐं जन दोस्तनि मूंखे लाइक कमेंट कया आहिनि उन दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। इंशाअल्लाह वरी ॿिए वीडियो में उन दोस्तनि जा नाला बि ज़रूरु खणंदुसि। हींअर टाइम सफ़ा थोरो आहे ऐं शॉर्ट वीडियो ठाहिणो हुयो, ऐं काफ़ी दोस्त मूंखां इहो सुवाल बि पुछंदा हूंदा त काफ़ी टाइम खां पोइ अचो था पिया, कुझु मसरूफ़ियात, कुझु सबबु, कुझु अहिड़ा के मसइला मसाइल हुआ जंहिंजे करे अव्हां दोस्तनि सां मुखातिब न पियो थी सघां। त उमेदु कयां थो इंशाअल्लाह हींअर वरी पंहिंजी कचहरी रहंदी, वरी पंहिंजा हाल अहवाल रहंदा, अव्हां दोस्तनि सां खोड़ सारियूं कचहरियूं कोन्हे। अव्हां दोस्तनि खे जीअं मुंहिंजो भाणेजो है असगर अली थेबो साहिबु, शेर सोलंकी साहिबु, नज़ीर अटक साहिबु ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा जावरी साहिबु, ऐं जेके दोस्त हींअर काफ़ी उन्हनि कमेंट कया आहिनि, बहरहाल उन दोस्तनि जा मूंखे नाला बि हींअर कोन यादि बीठा आहिनि। इंशाअल्लाह उन दोस्तनि जा कंहिं डायरी ते नाला लिखी पोइ उन दोस्तनि जा नाला ज़रूरु खणंदुसि। जेकॾहिं अव्हां दोस्त भी ईअं ई पंहिंजो नालो ॿुधणु चाहियो था मुंहिंजे हिन वीडियो में वॉइस ज़रिए, त अव्हां पंहिंजो सिटीअ जो नालो, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजी कंट्री यानी पंहिंजे मुल्क जो नालो, पंहिंजे ॻोठ जो नालो लिखी कमेंट बॉक्स में लिखो, त जीअं मां अचण वारे वीडियो में अव्हां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा करां। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, पंहिंजो ख़्यालु रखंदा। जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद। जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंधी मारवाड़ा, जिए सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, बलोची, बिरोही ऐं थरी, मारवी, पंजाबी, उर्दू, जेके बि दोस्त असांजी ॿोली मुंहिंजी जेका सिंधी सम्झंदा आहिनि पूरे मुल्क में, पूरी दुनिया में जिते जिते सिंधी रहनि था, दुबई, क़तर, सऊदीया,
अब उससे भी मतलब जिते भी रहनि था उहे दोस्त जेके सिंधी सम्झनि था पिया, उन्हनि सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक, अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं तव्हां दोस्तनि खां वठंदो इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखंदा, पंहिंजे पाड़े वारनि जो बि ख़्यालु रखंदा, 5 वक़्त बा नमाज़ जमायत पढ़ंदा करो, पंहिंजे नियाणियुनि खे आला सुठी तालीम ॾियो। इंशाअल्लाह अज़ीम तव्हांजी इहो जेको मैसेज आहे मुंहिंजो, इहो अवां दोस्तनि जे लाइ हर मां वीडियो में ॾींदो आहियां त जीअं हिन वीडियो खे शेयर बि कयो, सदका जारिया सम्झी, ऐं नेक ॻाल्हि फैलाइण बि हिकु सदका जारिया आहे। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी।